नहमदहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। तालीमुल इस्लाम जे हवाले सां बयान अक़ाइद जो हलियो पियो ऐं उन में क़यामत जूं जेके वॾियूं निशानियूं आहिनि उन में क़यामत जे वॾियुनि निशानियुनि मां हिकिड़ी निशानी आहे दज्जाल जो निकिरणु। हदीसुनि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसुनि में दज्जाल जो ज़िक्र वॾी वज़ाहत सां आयो आहे त हर नबी अलैहिस्सलाम दज्जाल जे फितने खां पंहिंजी उम्मत खे डिॼारींदो रहियो आहे ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन्हनि जूं निशानियूं ॿुधायूं ऐं दज्जाल जो जेको सबूत आहे अहादीस मुतवातिरा मां आहे ऐं इजमाए उम्मत सां आहे। दज्जाल जी लुग़त में माना आहे मक्कार, कूड़ो ऐं हक़ ऐं बातिल खे पाण में मिलाइण वारो। इन माना जे लिहाज़ सां हर उहो माण्हू जंहिं में इहे शयूं मौजूदु हुजनि उन खे दज्जाल चई सघिजे थो। पर हिते दज्जाल मां मुराद ख़ासि उहो काफ़िर आहे जंहिंजो ज़िक्र अहादीस में तवातुर सां अचे थो, तमामु घणी कसरत सां अचे थो। इहो यहूदी हूंदो ऐं ख़ुदाई जो दावो कंदो। उन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में काफ़, फ़ा ऐं रा इहो लिखियलु हूंदो, यानी काफ़िर। ऐं पंहिंजी उनजी जेका सॼी अखि हूंदी, साॼी अखि, उन खां उहो काणो हूंदो ऐं साॼी अखि जी जाइ ते हिकिड़ो जीअं भरियल अंगूर हूंदो आहे, फूकियल अंगूर, ईअं उनजो जेको हूंदो। ज़मीन ते उनजो क़याम 40 ॾींहं हूंदो, पर पहिरें उन में पहिरियों ॾींहुं जेको हूंदो उहो साल जे बराबरि हूंदो। हिकिड़ो ॾींहुं साल जे बराबरि, ॿियो ॾींहुं महीने जे बराबरि, टियों ॾींहुं हफ़्ते जे बराबरि। बाक़ी जेके उन जा ॾींहं हूंदा 37 ॾींहं उहे आम दुनिया जे ॾींहं जे बराबरि हूंदा। अहिड़े तरीक़े सां अल्लाह पाक बंदनि जे ईमान जे इम्तिहान जे लाइ उन सां मुख़्तलिफ़ अजीब शयूं अल्लाह ताला ज़ाहिर कंदो। माण्हुनि खे क़त्ल करे ज़िंदा कंदो, आसमान खे हुकुम ॾींदो त मींहुं वसाए त मींहुं वसी पवंदो, ज़मीन खे हुकुम ॾींदो त पंहिंजो अनाज कढ त ज़मीन अनाज कढी ॾींदी। हिकिड़े वीरान मैदान मां लंघंदो ऐं उनखे चवंदो त पंहिंजा ख़ज़ाना कढ त उतां ख़ज़ाना ॿाहिरि निकिरी ईंदा ऐं पोइ उहे ख़ज़ाना हुन सां गॾु जीअं माखी जूं मखियूं पोयां हलंदियूं आहिनि, ईअं जेको त माखियुनि जे मखियुनि वांगुरु जेको आहे सो इहे ख़ज़ाना उनजे पोयां पोयां हलंदा। ऐं अहिड़े तरीक़े सां इहो हज़रत इमाम महदी अलैहिस्सलाम जॾहिं कुस्तुनतीनिया खे फ़तह करे ऐं शाम तशरीफ़ फरमा थींदा त दिमश्क में मुक़ीम हूंदा त शाम ऐं इराक़ जे विच वारे कंहिं इलाइक़े मां इहो दज्जाल निकिरंदो, पहिरीं नबूअत जो दावो कंदो। ऐं इतां खां पोइ असफ़हान हिकिड़ो इलाइक़ो आहे असफ़हान, उते ईंदो। असफ़हान जा 70,000 यहूदी उन सां गॾु थी वेंदा ऐं पोइ ई यानी ख़ुदाई जो दावो कंदो ऐं पंहिंजे लश्कर सां ज़मीन में फ़साद मचाईंदो। घणनि ई मुल्कनि मां थींदो, यमन में पहुचंदो ऐं घणेई माण्हुनि खे गुमराह करे ऐं गुमराह थी माण्हू उन सां गॾु थी वेंदा। एतिरे क़दुरु जो मक्का मुअज़्ज़मा ज़ाद अल्लाह शरफ़ आहे उन में पहुचंदो। मक्का मुकरमा जे वेझो पहुची बीह रहंदो ऐं मक्का मुकरमा जे आसपास फ़रिश्तनि जो हिफ़ाज़ती पहिरो हूंदो, जंहिंजे करे हू मक्का मुअज़्ज़मा में दाख़िल कोन थी सघंदो। पोइ वरी मदीना मुनव्वरा ज़ाद अल्लाह शरफ़ आहे उन जे तरफ़ वेंदो, उते बि फ़रिश्तनि जो हिफ़ाज़ती पहिरो हूंदो। दज्जाल मदीने में बि दाख़िल कोन थी सघंदो। ओॾीमहिल मदीना मुनव्वरा खां ॿाहिरि जेॾीमहिल हीउ हूंदो त मदीना मुनव्वरा में 3 दफ़ा ज़लज़लो ईंदो, जंहिंजे करे कमज़ोर ईमान वारा उतां निकिरी भॼंदा ऐं वञी दज्जाल वटि पहुचंदा ऐं उन जे फितने में वञी फासंदा। ऐं मदीना मुनव्वरा में हिकिड़ो अल्लाह वारो हूंदो
पोइ हुन सां मुनाज़िरो कंदो दज्जाल सां। दज्जाल उनखे पहिरीं क़तलु कंदो, पोइ वरी उनखे ज़िंदा कंदो। हाणे दज्जाल उनखे चवंदो त हाणे मूं तोखे मारे, हाणे वरी तोखे जीआरियो आहे, हाणे त तूं मूंखे ख़ुदा मञ। हू चवंदो त हाणे त मूंखे पको यकीन थी वियो त तूं दज्जाल ई आहीं, उहो ई दज्जाल आहीं जंहिंजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। हाणे तूं मूंखे क़तलु करे ॾेखार, हाणे तूं मूंखे कोन क़तलु करे सघंदे। हू घणेई कोशिशि कंदो पर कोन क़तलु करे सघंदो। इतां दज्जाल शाम जे तरफ़ रवानो थींदो, शाम वेंदो, दिमश्क जे वेझो पहुचंदो त उते दिमश्क में हज़रत इमाम महदी हूंदा ऐं नमाज़ जो वक़्तु हूंदो। नमाज़ जे लाइ इमाम महदी जी इक़ामत चई वई हूंदी। हाणे नमाज़ शुरू कराइण वारा हूंदा त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको आहे सो फ़रिश्तनि जे ॿिनि फ़रिश्तनि जे परनि ते हथु रखी ऐं पोइ जेको थो लहंदा हेठि। ऐं मनारतुल बैज़ा हिकिड़ो अछे रंग जो मीनारो हूंदो दिमश्क जी जामे मस्जिद जो, उन ते जेको आहे सो फ़रिश्ता ओसि ताईं उन्हनि खे छॾींदा, पोइ वरी मुस्लमान ॾाकण लॻाईंदा ऐं पोइ उतां हू लही हेठि ईंदा। हज़रत इमाम महदी उन्हनि खे चवंदा त हाणे तव्हां ई नमाज़ पढ़ायो। हू फरमाईंदा न, इक़ामत तव्हांजे लाइ चई वई आहे, इन करे तव्हां ई नमाज़ पढ़ायो। ऐं पोइ उन खां पोइ बाद जूं नमाज़ूं जेके आहिनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम पढ़ाईंदा। ॿिए ॾींहुं सुबुह जो जेको आहे सो हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुसलमाननि जे यानी मुजाहिदनि खे वठी करे, लश्कर खे वठी दज्जाल जे लश्कर जे तरफ़ पेशकदमी फ़रमाईंदा। घोड़े ते सवार हूंदा, नेज़ो उन्हनि जे हथ में हूंदो ऐं दज्जाल जे लश्कर ते हमिलो कंदा। घणी सख़्तु खून रेज़ जंग थींदी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे साह में अल्लाह ताला इहो असरु रखियो हूंदो त जेसि ताईं हुननि जी नज़र पहुचंदी ओसि ताईं हुननि जो साहु पहुचंदो। ऐं जिते जिते हुननि जो साहु पहुतो उते को बि काफ़िर जेको हूंदो जंहिंखे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे साह जी हवा लॻी, पोइ उते जो उते मरी वेंदो। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम दज्जाल खे यानी दज्जाल जे पोयां लॻंदा। दज्जाल जेॾी महिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ॾिसंदो त भॼंदो ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम अची बाबुल लुद हिकिड़ो इलाइक़ो आहे उन वटि हिन खे क़तलु कंदो। ऐं पोइ दज्जाल जो फितरूं जेको इंसानियत जो अज़ीम यानी सभिनी खां वॾे में वॾो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फितरूं हूंदो, इहो इन तरीक़े सां ख़तमु थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे बि हिफ़ाज़त फ़रमाए फितरनि खां। ईमान अॼु हींअर बि आख़िरी वक़्तु आहे, ईमान जी हिफ़ाज़त जी ज़रूरत आहे। अल्लाह खां फितरनि खां बचाइण जे लाइ ख़ासि दुआऊं करणु घुरिजनि। असांजे बच्चनि जी फितरनि खां हिफ़ाज़त फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना वलमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका मिनल खैरि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नऊज़ु बिका मिनश शर्रि कुल्लिहि आजिलिहि व आजिलिहि मा अलिमना मिन्हु व मा लम नअलम व नस्अलुका मिन खैरि मा सअलका मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व नऊज़ु बिका मिन शर्रि मा इस्तआज़ मिन्हु नबियुका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अंतल मुस्तआन व अलैकल बलाग व ला हौला व ला कुव्वता इल्ला बिल्लाह। या अल्लाह असां सभिनी जे गुनाहनि खे मुआफ़ फ़रमा, पूरी उम्मत मुस्लिमा जे गुनाहनि खे मुआफ़ फ़रमा। असांखे पूरी उम्मत मुस्लिमा खे तौबतुन नसूहा नसीब फ़रमा। असांजी पूरी उम्मत जी ज़ाहिरी बातिनी इस्लाह फ़रमा। या अल्लाह तमामु रूहानी जिस्मानी बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फ़रमा। तमामु रूहानी जिस्मानी बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फ़रमा। तमामु रूहानी जिस्मानी बीमारनि खे शिफ़ाए आजिल कामिल मुस्तमिर अता फ़रमा। जेतिरा मुसलमान जंहिं परेशानीअ में परेशान आहिनि, या अल्लाह पंहिंजे फ़ज़्ल करम सां उन्हनि सभिनी खे राहतूं नसीब फ़रमा। ख़ात्मो कामिल ईमान ते नसीब फ़रमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमा। बग़ैर हिसाब बग़ैर अज़ाब जे जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमा। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून
वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानल्लाहि व बिहम्दिही सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत नस्तगफिरुका व नतूबु इलैक व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक वसल्लम। आमीन।